वरी वसंदा खुशहाल थींदी सिंध केटियुनि जा असीं शुक्रगुज़ार आहियूं जेको असांजे हली आया आहिनि। असीं उन जा शुक्रवंद आहियूं। असल में साईं ॻाल्हि इहा आहे त असांजी हीअ चौथी पीढ़ी जेका सो हिन साज़ में गुज़री वई आहे। मुंहिंजो पर ॾाॾो हो, उनखां पोयां मुंहिंजो ॾाॾो वॼाईंदो, तंहिंखां पोइ मुंहिंजो वालिद साहबु वॼाईंदो। मुंहिंजे वालिद साहब खे गाॾी जर्मन खां इनाम में मिली, जेका पूरी दुनिया में ख़बर हुई त असां 11 साल उहा गाॾी साकरे शहर में हलाई। जर्मन वारनि उनखे इनाम में ॾिनी। हू 32 हुकूमत घुमी आयो, पर पोइ हू 2009 में पंहिंजी वफ़ात करे वियो। उनखां पोइ मुंहिंजो भाउ थियो मोहम्मद हसन। असां पंहिंजे फ़न खे खणी अचूं, पर असांजो क़दुरु न आहे। न असांजो ज़िले इम्तिहान जेको आहे, असांजो MP आहे, उन न पुछियो आहे, न असांजे DC साहब असांखां पुछियो आहे। बाक़ी महिरबानी आहे त सकाफ़त वारनि जी महिरबानी आहे। साईं सरदार शाह आहे, सेक्रेटरी आहे, ऐं हबीबुल्ला मेमण जेको डिप्टी डायरेक्टर आहे, उन जी वॾियूं महिरबानियूं जेको असांखे प्रोग्राम कराए थो, असांजी सार संभाल लहे थो। पर असांखे ॾुख इहो आहे त अफ़सोस आहे त असांजा घरनि जूं हालतूं तव्हां ॾिठियूं आहिनि। छा असांजे घरनि जी पोजीशन आहे? असां हेॾी दुनिया पूरी 11 मुल्क असीं घुमी, वरी वालिद साहब खां पोइ असीं ॿई भाउर 11 मुल्कनि में विया आहियूं।